कॾहिं कॾहिं के कम ऐं किरदार तारीख़ रक़म करे छॾींदा आहिनि। बिल्कुलु अहिड़ो ई कमु कयो गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जी शागिर्जाणियुनि, जिन इंसानियत जे नाते थेलेसमिया जे ॿारनि जे लाइ थेलेसमिया जी बीमारी खां बचाव लाइ पंहिंजनि हथनि सां दुआउनि जा कार्ड लिखी खणी आयूं, जेके हिननि थेलेसमिया फाइटर नौजवान दानिश तुनियूं हवाले कया। न्याणियुनि जी चवाणी त असांजे इख़्तियार में रत अतियो करणु ऐं दुआऊं करणु आहे। इन लाइ पहिरें मरहले में असीं दुआउनि जा कार्ड लिखी खणी आयूं आहियूं। जंहिं ते थेलेसमिया फाइटर दानिश तुनियो ॻाल्हाईंदे चयो त मां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां कॉलेज जी प्रिंसिपल प्रोफेसर जमीला रानी ऐं कॉलेज जी शागिर्जाणी जो, जिन दुआऊं ॾिनियूं आहिनि। हिन चयो त बेशक शिफ़ा ऐं सिहत ॾियण वारी ज़ात पाक परवरदिगार जल शानहू जी आहे। इनशा अल्लाह हिननि न्याणियुनि जूं दुआऊं ज़रूरु लंघ लाहींदियूं। दुआउनि जो फल चाहे दुनिया में मिले या आख़िरत में। शागिर्जाणियुनि पारां रत अतियो करण जो इरादो पिणु ॾेखारियो वियो। इन मौक़े ते थेलेसमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी जो जॉइंट सेक्रेटरी ग़ुलाम नबी चन्ना ऐं थेलेसमिया कोआर्डिनेटर आगा राशिद पिणु मौजूदु हुआ।